Testing. Biल्कुल. ऑप्शन लाइ भाई मीरपुर ख़ासि लाइ खैर असां जेको प्री टेस्ट जेका आहे कंप्लीट थी आहे इंशाअल्लाह 1 जनवरी खां 2010 सेशन या 2 जेके 5 जेके आहिनि सब्जेक्ट हुन में BS शुरू थींदी ऐं तमामु तारीख़ी ॾींहुं आहे मुबारक हुजे तव्हांखे मीरपुर ख़ासि खे सिविल सोसाइटी ऐं यूनिवर्सिटी अफसर खे ऐं इहा दुआ त हीउ जेको अॼु असां मुदो लॻायो आहे इहो तमामु तालीमी हिसाब सां इंसानी हिसाब सां अॻिते वधंदो ऐं इन जो लाभ जेको आहे इलाइक़ो ऐं पाकिस्तान हासिल करे सघंदो ऐं इंशाअल्लाह हर साल 1-2 सब्जेक्ट वधंदो रहंदो पंहिंजी कैंपस बि जेको आहे शुरू थींदी त कंस्ट्रक्शन उन हिसाब सां वधंदी भई हीअ बिल्डिंग जेका आहे असां इंशाअल्लाह 2 सालनि लाइ 8 सब्जेक्टनि ताईं असां हिन में क्लासिस हलायूं हिकिड़ो तक़रीबन फाइनल थियो आहे पर उन जी जेको आहे असां सॉइल टेस्ट करायूं पिया त जहिड़े नमूने सां उहा फिट ज़मीन हुजे त बिल्डिंग वग़ैरह लाइ ऐं 1-2 ॿी साइड ॾिसूं था इंशाअल्लाह 2-3 महीननि जे अंदरि 100 एकड़ ज़मीन जो फाइनलाइज़ेशन थी वेंदो ऐं पोइ जेको आहे सो महीने ॿिनि में जेका आहे बिल्डिंग जो बि कमु